नाज़रीन, मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते अॼु मज़दूरनि खां पुछंदासीं त आया हिननि जेको आहे सो अॼु आराम कयो आहे या हे पंहिंजे कम सां पंहिंजे रोज़ीअ सां निकितल आहिनि। जी अॼु मज़दूरनि जो ॾियारो अॼु कोन वेठासीं, मज़दूरनि खे वठी आयासीं अॼु वीचारनि खे मजबूरीअ में, जो महांगाई अहिड़ी थी वई आहे जो तेल भॼी छॾी आहे। जे वठूं था अटो त घर में खंडु कोन्हे, जे खंडु वठूं था गिहु कोन्हे, जे गिहु वठूं था लूणु कोन्हे, हाणे लूणु न आहे त मिर्च वरी काॾां वाईंदा था। अहिड़ी महांगाई आहे त हाणे वेहणु वक़्तु कोन थो अचे, मज़दूरी कोन थी मिले, मज़दूरी जेकी घुर्ज अथव उहा मिले कोन थी। अरे महांगाई में माण्हू मज़दूरीअ ते वञे काॾे, मज़दूर बि अचनि कोन था मज़दूरीअ ते अहिड़ी थिए। मज़दूरीअ ते वियासीं, गर्मी बि ॾाढी आहे, महांगाई घणी आहे, जहिड़ो असांजो हाल आहे मज़दूरी कयूं वेठा। हाणे पूरत रख कान्हे, 800-700 हज़ार कमायूं था, महांगाई बहुत घणी आहे। मज़दूर ॾे ई पोइ बि असां मज़दूर पंहिंजे रोज़ी ते वियासीं पंहिंजे बचल लाइ। जे असां रोज़ी ते नथा वञूं त असांजा बच्चा बुख था मरनि। गवर्नमेंट खे अपील था कयूं त असां मज़दूरनि जो कुझु न कुझु कयो। अलाह जे वास्ते तव्हां MP MNA महिरबानी करे असांजी मदद कयो। कैमरामैन अब्दुल वहीद चने सां गॾु अब्दुल रज़ाक गांगरो, धरती TV न्यूज़, कंडियारो।